मुस्लिमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। जेकी मज जहान से तारीयत गन तुझे लुत्फ जी अब्दुल लतीफ चवे तो अट कमी आहे कान अदुल कई न छुटा शल फेरो कर फजल जो। सभई प्यारे मोहब्बत सां मिली जुली सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वाला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। बिरादरान इस्लाम, सब तारीफ खास वास्ते अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो जेको अल्लाह सारी कायनात जो खालिक ऐं मालिक आहे। पूरी कायनात अल्लाह पाक जी मोहताज आहे। अल्लाह ताला जी ज़ात कंहिंजी बि मोहताज नाहे। बेशुमार सलातो सलाम ऐं दुरूद पाक उन्ही सरवरे कायनात अशरफुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जंहिं प्यारे महबूब के अल्लाह ताला सभिनी जानन जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। उन मालिक करीम जा किरोड़े करम थोरा एहसान जय मालिक साईं असां तव्हां ते अॼु वॾो करम करे या रहमत वारी बरकत वारी मीलाद मुस्तफा ऐं यारी शरीफ वारी महफिल नसीब फरमाई आहे। उन करीम रब जी ज़ात में पूरी उम्मीद आहे इन करम वारी महफिल मां असां तव्हां खे ख़ाली न मोटाईंदो। अल्लाह ताला जी रहमत बहा न ॻोल्हींदी आहे, बहानो ॻोल्हींदी आहे। अहिड़े ॾुखे दौर में अल्लाह जे घर मस्जिद शरीफ में ज़िक्र खुदा, ज़िक्र मुस्तफा, ज़िक्र औलिया किराम जी महफिल असां तव्हां खे अल्लाह करीम नसीब कई आहे। उन रब जी ज़ात में पूरी उम्मीद आहे त असां तव्हां ख़ाली झोलियूं अल्लाह जे रहमत सां भरे करे पोइ ते मोटंदासीं। जय जो झोलियो अल्लाह जे रहमत सां भर पियो न दुनिया में दुख ॾिसंदो न को क़बर क़यामत में दुख ॾिसंदो। हे त झोलियो न पर अल्लाह जे रहमत जो फुड़ो मिली वञे त उहे बेड़ा पार थी वञे। मालिक जी निगाह करम थी वञे त बेड़ा पार थी वञे। ये सोनो प्रोग्राम मिलाद मुस्तफा यारी शरीफ जो इन मस्जिद शरीफ जे पेश इमाम खतीब हरदल अजीज परवाना मुर्शिद हुसैन हाफिज एजाज अली लाशारी हुसैनी इन मस्जिद शरीफ जा खास खिदमतगार आशिक़ रसूल साईं शफीक अहमद चन्ना साहिब, असांजो आशिक़ रसूल उस्ताद मोहम्मद मलूक सोडर हुसैनी, ॿिया काफ़ी सारा दोस्त पाण में गॾिजी करे आकाए दो जहान ऐं महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना व मुर्शिदना
सोने सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मोहब्बत ऐं इश्क के ज़ाहिर कंदे ये सोनो प्रोग्राम रखायो वा जंहिंमें ज़ीनत महफिल मेहमान मदीना मोहतरम साईं वज़ीर अहमद सोलंकी हुसैनी पंहिंजे कुर्ब जा कदम भरे असांजी महफिल में शरीक थिया आहिनि ॿिया काफ़ी सारा क़ुरान पाक जा हाफ़िज़ तव्हांजा ॼातल सुञातल आहिनि बसि इन्हनि महफिलनि जो मक़सदु इहो त वाइज़ो नसीहत ॿुधी करे ऐं अल्लाह करीम खां दुआ घुरो त या अल्लाह इन रहमत वारी महफिल में जो कुझु तुंहिंजे कुरान पाक मां तुंहिंजे मुस्तफ़ा जे हदीसुनि मां ॿुधो अथऊं ॿुधणु ॿुधाइणु असांजो कमु आहे तौफ़ीक़ ॾियणु तो अल्लाह जो कमु आहे इंशाअल्लाह ताला इहा हक़ वारी जमायत ॾाढी दिलख़ुश हाफ़िज़ मोहम्मद हसन करमी साहिब कुर्ब जा कदम भरे आयो आहे ॾाढो सिक ऐं मोहब्बत वारो मर्द मुजाहिद ज़ाहिरी अल्लाह ताला इम्तिहान आणे ऐं अखियुनि जो ज़ाहिरी नूर घटा पर अल्लाह ताला अंदर वारे नूर खे चिटो कयो सुभान अल्लाह ऐं हक़ीक़त इहा आहे अल्लाह करे असांजा मुर्शिद करीम बि फरमाईंदा त कहिड़ो अंदर जो अंधो न थिए हिकिड़ा किताब हदीसूं तफ़सीर फ़िक़्ह पढ़नि पढ़ाइनि पर पोइ बि अंदर जा अंधा थिया अल्लाह जे महबूब खे न सुञातऊं प्यारे महबूब जे असहाबनि आल बेहतर खे न सुञातऊं औलियान किरामनि जा बेअदब थिया पर अल्हम्दुलिल्लाह इहा हक़ वारी जमायत असांजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि हिन हक़ वारी जमायत जे वॾनि में त अदब आहे पर पाण फरमाईंदा त सुन्नीअ जे बच्चे में अदब रखियल आहे जेके सुभान अल्लाह नथा चओ उहे बि ॾाढे चओ सुभान अल्लाह अहिड़नि महफ़िलनि ते अल्लाह जी रहमत बि वसंदी आहे त शैतान जो हमलो बि हूंदो आहे पर अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां मालिकी वारा आहियूं मालिकनि जी निगाह करम इंशाअल्लाह शैतानी असर ख़त्म थी वेंदा मालिक जो करम वधी वेंदो ही सोणी महफिल ताजदारे कायनात जे मीलाद शरीफ सां बिनस्बत थी रखे ऐं पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे शान ऐं मकाम सां बिनस्बत थी रखे हकीकत मीलाद मुस्तफा में मल्हाईंदा उहे जिनके दिलनि में पंहिंजे आका जी मोहब्बत हूंदी आहे ऐं यारियूं बि उहे मल्हाईंदा आहिनि जंहिंजे दिलनि में पीराने पीर जी मोहब्बत हूंदी आहे ॿिया न मल्हाईंदा पोया मोहब्बत जंहिंजी जैसा हुजे इहो को थोरो इनाम कोन्हे इमाम अलंबिया जो फरमाना अल मरउ मअ मन अहब पाण फरमाईंदा दुनिया में जंहिंजी जैसा मोहब्बत क़यामत जे ॾियारे उहो हुन सां गॾु हूंदो सुभान अल्लाह ये हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जी रिवायत आहे सहाबा किराम फरमाईंदा त पूरी दुनिया में कॾहिं असांखे अहिड़ी ख़ुशी न थी जॾहिं असांखे मुस्तफा करीम जे ज़ुबान मां इहा खुशख़बरी मिली असांखे त असांजो ईमान अञा वधीक ताक़त वारो थियो असांखे त पंहिंजे जान औलाद खां वधीक मोहब्बत पंहिंजे नबीअ सां आहे त अल्हम्दुलिल्लाह जीअं असां मके मदीने में पंहिंजे आका सां गॾु आहियूं त उमेद आहे त असां क़यामत में बि गॾु हूंदासीं दोस्तो असां अल्लाह ताला जा वॾा शुक्रगुज़ार बाना बणिजो मालिक जो वॾो शुक्र आहे जो अल्लाह ताला असां तव्हांखे मुसलमान बनायो आहे मुसलमान बनाए करे वरी अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे दौर में पैदा करे आदम अल्लाह कादर आहे जे कदे
अल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह जे दौर में हजरत मूसा कलीमुल्लाह अब अल्लाह मर्जी वारो हो पर कुर्बान पंहिंजे मुक़द्दर ता आयो जो अल्लाह तो असांखे इमामुल अंबिया जो मर्जी मुसलमान त उहे बाहिनि मुसलमान चइबा मञींदड़ खे मञनि त उहे बि सही पिया पर अल्हम्दुलिल्लाह इमामुल अंबिया फरमाइनि था क़यामत जे ॾियारे जेसीं ताईं मां मुस्तफ़ा जन्नत जो दरवाज़ो खड़काए जन्नत में दाख़िल न थींदुसि तेसीं ताईं अल्लाह ॿियनि नबियनि जे मथां जन्नत हराम कई आहे वरी पाण फरमायो जेसीं ताईं मूं मुस्तफ़ा जा उम्मती जन्नत में दाख़िल न थींदा तेसीं ताईं अल्लाह ॿियनि नबियनि जे उम्मत जे मथां जन्नत खे हराम कयो आहे इहो छाजे करे एॾो मक़ाम मिलियो छाजे करे एतिरो करम मिलियो हक़ त ईअं आहे त आदम अलैहिस्सलाम जा उम्मती पहिरियों वञनि वरी शीस अलैहिस्सलाम जा नूह अलैहिस्सलाम जा पर न ॿिया पंहिंजी जाइ ते मक़ाम रखनि था पर अल्लाह ताला मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह कंहिंखे आदम सफ़ीउल्लाह बणायो समझो था न सभई नाम ईअं थो तव्हां सभई जो सुभान अल्लाह असर काफ़ी ख़त्म थी वियो आहे लफ़्ज़ शैतान जोरे कुल ईंदो इंशाअल्लाह ताला इमामुल अंबिया फरमायो त बराबर अल्लाह ताला हज़रत मूसा के कलीमुल्लाह बणायो पर पाण फरमायो त अना हबीबुल्लाह वला फख्र अल्लाह मूंखे पंहिंजो घाटो महबूब बणायो बा दोस्त बणायो बा पर या फख्र जी ॻाल्हि कान्हे मां मुस्तफ़ा हक़ीक़त बयान करे चुको आहियां अल्लाह ताला जो नेमतूं अगर नबियन जा उम्मती जेकॾहिं कपड़ो पलीद थे जेसी ताईं वाजा न कटने पाक न थे पर कुर्बान मुस्तफ़ा जे शरीयत ता भली गलीज़ पलीदी हुजे टे मर्तबा न के धोई छॾ भली 100 साल कपड़ो हले त पाकन पाक आहे नमाज जो वक़्त अचे उहे भॼी करे मुक़रर जगह हूंदी उते वञी नमाज अदा कनि जेकॾहिं न उते हुजे मिटी हुजे पर कुर्बान मुस्तफ़ा जे शरीयत तां जेकॾहिं उज़रा हारी बनी ते बीठो आहे दुकानदार दुकान ते आहे मस्जिद परे आहे जेकॾहिं सहूलत न आहे शरई उज़रा बिस्मिल्लाह करे वुज़ू करे मिठे काबतुल्लाह ॾे मुंहुं करे दुकान में नमाज अदा करे या नमाज बि क़बूल आहे सुभान अल्लाह घर में नमाज अदा कर त क़बूल आहे हारी नारी वेचारो 5 किलोमीटर परे बीठो आहे मस्जिद खां उते बनीअ में मुसल्लो विछाए रुमाल विछाए नमाज पढ़े ओ मुसलमान बेगुनाह उन्हनि खे न मञण वारा ज़रा गौर कर त जेकॾहिं ॿिए नबीअ जो उम्मती जियां इहा सहूलत करम न थी आहे जेकॾहिं इहो करम थियो अथई त अमा आमना जे लाल मदीने वारे साईं जे सदके जो पोइ यार जा जेको नीम का लाल हूंदो सो ज़रूर गुण गाईंदो हर तारीफ जेका मदीने वाले साईं जी हकीकत में या अल्लाह जी तारीफ आहे वमन युतिर रसूल फक़द अता अल्लाह जे मुझे रसूल जी ताबेदारी कई न गोया तो अल्लाह जी ताबेदारी मता यो के घट ज़हन में अचे सजे कुरान पाक में ॾिसो सहाबा किराम ॾिसो मार्ज़ कंदो आहे इन हक़ वारी जमात के महबूब जे मिठड़न साहब जे कदम जी खैरात में लल्ला सुभान अल्लाह बेशक हजरत सैयदना उस्मान गनी जे हुजूर में साइल आयो अजी के अर्ज़ कई त सोना मुखे 100 दिरहम या 60 दिरहम जी जरूरत आ मजबूरी आ मुखे अता कर अल्लाह जे नाले ते हजरत उस्मान गनी उनके काफी कुछ मदद कई पर उन जी ना जरूरत पूरी न पी पीरो यो मुस्तफा करीम जे हुजूर में आ इमामुल अंबिया मोकिलियो
वरी मोटी आयो मुंहिंजा आका उस्मान गनी मदद कया पर मसालो हल नथो थे पाण फरमा तो छा चयोसे मां चयो त अल्लाह करीम जे तोखे पैदा कयो आहे उन जे नाले ते मुंहिंजे मुस्तफा करीम मुर्गी फरमायो साहिल हाणे उस्मान गनी मुस्तफा जे गुलाम खे चओ जे मुस्तफा ते कलमो पढ़ंदी उन सोने जे नाले ते सुभान अल्लाह ये किसा ईमान के ताज़ो था ये दिल जो जिए चंदा न बाईपास कराए त नसू खुलंदी आ ये इश्क जो नसू खोलन था पिया जय तू साहिल हजरत सैयदना उस्मान गनी जे हुजूर में आयो चे तो त उस्मान हाने जे मुस्तफा ते कलमो पढ़ियो तई उन इमाम अंबिया जे नाले ते मुके दे हजरत उस्मान गनी पान निकरी सजी दुनिया दौलत दे इशारो के दो जय आका जो तो नालो विधान सुने ता सब तुझे हवाले आए सब तुझे हवाले साहिल जो तो सोना उस्मान मुखे मसलो समझ में ना आयो जय अल्लाह कायनात पैदा कया तोखे पैदा कयो उन जे नाले ते तोजी एतरो वरी मुस्तफा करीम जे नाले ते एतरो हर शय ॾियण जे लाइ तयार थियो आहे छा राज आहे हजरत उस्मान गनी चयो तने खालिक कायनात जो तारफ मदीने वारे साईं करायो आहे उन ॿुधायो आहे त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु अकेलो आहे लम यलिद व लम यूलद अल्लाह न के अल्लाह जी ज़ात के ॼणियो न अल्लाह मां को ॼणियो वियो आहे उन जो को शरीक कोन्हे तंहिंजे करे मुस्तफा करीम जे नाले जाने जेको जेकॾहिं इहो कुर्ब जा कदम भरे न अचे हा त असां अल्लाह खे काथो सुञाणूं त दोस्तो ये जेका मोहब्बत हक़ वारी जमायत हिक तौहीद जे बारे में ना था त 25 ना थियो मुस्तफा करीम जे शान इते बेअदब जो दिमाग चक्कर में तो अचे चक्कर में ना चई मिठे पीर फरमा त जे तू चाही कादू कुमरना अहमद नाम ककईंदी रह आद के राजी करणो थी त अहमद जो नालो वठ जिथां जो देखी नामे मोहम्मद चुम चुम करे अखियां ते लाईंदी रह बेअदब तू त घरवारी के नमाज़ी न बनाई तो त औलाद के नमाज़ी न बनायो तो त मित्र माइटन के न बनायो पर मुझे मिठे पीर जी निगाह पई त धाड़े लॻ गली बणजी वया मिठे पीर जी नज़र पई त औरतुन में तहज्जुद शुरू कया ई आम शायर जी शायरी काने वक़्त जे गौस जी शायरी आ जेके अद तेड़न बेअदबन के ता फरमाइन त एन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ो मसाले कुल जुज वाले मुक्तन मगज खपईंदी रह जेकर चाही काद कुमरना अहमद नाम पकईंदी रह बेअदब जे तो हे राज जो गालियूं तई तू नंढड़े दिमाग वारो न समझंदे वो समझदो जंहिंजो मुर्शिद आशिक रसूल हुजे जंहिंजी तार मदीने वारे साईं सां मिलियल हुजे जंहिंजो तो 24 कवल 24 कलाक तवसल मदीने वारे साईं सां हूंदो आहे उन सोने कंबल वारे घोड़ जे दर ते पहुचंदे जाते 80 साल में अल्लाह जी मार्फत न मिली अहिड़े आशिकनि जे दर ते पहुचंदे हिक धक में अल्लाह जी मार्फत मिली वेंदी ये करम तॾहिं आन ये मालिक जो करम जो अहिड़ा नौजवान पंहिंजे अड़ो वड़ो महिनतूं करे कहिड़ी सोढ़ियूं महफ़िलियूं रजाइनि जंहिं महफ़िल में परे खां केरु पहुचंदो त इश्क़ मुस्तफा जी ख़ुशबू उते वञी पकड़ींदसि उते पहुचंदसि अतर वारे जे दुकान ते वियो न अतर न वठो त ख़ुशबू ज़रूर ईंदव ऐं बेअदब जे महफ़िलनि खां न ईंदो परे खां पहुचंदो त हवस पहुचंदो ख़ुशबू न हवस सम्झो था न हवस खे ऐं इन महफ़िलनि में ईंदी आहे ख़ुशबू ईंदी आहे गुलाब जे गुल मां दोस्तो तंहिंजे करे दिलि चाहे थी असां जमायत खे एहसास ॾियारींदा अल्लाह करीम मुस्तफा करीम जे सदके असां जे मथां केतिरा एहसान कया ये अख अल्लाह जी नेमत अथव न नेमत जेको ज़ाया आहिनि उन खां पुछा
ए कन्ना अल्लाह जी नेमत आ जिनके ना आंदे की अथरा दु मिशन में दावत वरी सेल खराब जान में बेटी ना है फिलान ना है वरी बेचारा बड़ो मुठ लगा गया पर जे करे दिसो त केडी अल्लाह जी नेमत आ कदर कोन जे के जे गुना ने साईं कोन तो ले रेडी नहीं तो अथ ना करे पानी जो गिलास खड़ी पी त सके त खबर पई बिया केतरा मसला है ये अल्लाह जो नेमत बियो तला है छाए पर असा जा उस्ताद साईं जामे मस्जिद फरमाना फरमाइंदा त ऐ इंसान तुरको पंजे वजूद में नजर करे इन ते गाल साम आई है सब मिशकात शरीफ जी गाल इमाम अल्लाह साहब अकराम साहब तवज्जो है सब जी सुभान अल्लाह इमाम अल्लाह पंजे साहब अकराम साहब बैठा पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंजे पाक जुबान नबुवत जे जुबान मा फरमायो हाने हाने जिब्राइल अलैहिस्सलाम मुस्तफा का मोकलाए करे मूंखे हिकड़ी गाल बुधाई वियो आहे सभई जो सुभान अल्लाह मोबाइल में भली हला पर ख्याल मुडे कयो सजो ख्याल मोबाइल में समझो कुछ कोन न कोन एड़ा सदो रात घर में सजी मुझे आवाज बुधंदो त जेकर कुछ राम घरे बड़ी वंड बैठी वणो सुभान अल्लाह तले करे इमाम लंबिया छा फरमायो पाण फरमायो त हाने हाने जिब्राइल अलैहिस्सलाम मुस्तफा का मोकलाए वियो आहे हजरत जिब्राइल के राज को सैयदुल मलाइका साईं सभनी मलाइका जो सरदार सुभान अल्लाह जी राज सिदरतुल मुंतहा ते आहे पर जने मुस्तफा करीम जे हुजूर में इंदो आ त खादिम बणजी इंदो सैयद बणजी नहीं दो आ खादिम बणजी पाण फरमायो त हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम के एक गाल बुधाई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल जे कौम में एकड़ो आबिद ज़ाहिद होयो जे जबल जे चोटी ते भी करे 500 साल अल्लाह जी इबादत करे घणा साईं पंजो तब कोन दा पढ़ी सको 500 साल 500 साल हदीस जी गाल दी तवज्जो सां बुझा 500 साल ऐं अॻे न उम्मतुनि जूं उम्रियूं वॾियूं हूंदियूं 1000 साल त 500 साल काथे इबादत कई जबल जे चोटीअ ते बीह करे अल्लाह जी इबादत कई हलंदे हलंदे पाण फरमायो त जिब्राइल अलैहिस्सलाम चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जबल के चौधारी पानी समुद्र जो घेरो करे आयो को रस्तो को चारो न रहियो वा अल्लाह एडो मेहरबान जो हाणे काडो खाधो खाए पानी के तो अल्लाह पंहिंजे इबादत गुज़ार बाने के सहूलत ॾिनी जो उन जबल जे पहाड़ जे चोटी ते हो उन जे हेठों अल्लाह ताला जन्नत मां नहर जी पानी वाही पानी जी नहर वाही जेडी मल जरूरत पैस पी अचे उनो पानी पी पियो वञे अल्लाह ताला उन जे लाइ हिकिड़ो ॾाढो वॾो वण मुक़ररु कयो जेको उते ज़ाहिर पियो थिए जंहिंमें हर वक़्त में जेडी मल चाहे पियो जरूरत इंसानी लगे पी तो उन टेम ते वो ॾाढुनि जो वण ज़ाहिर थिए पकल ककोरल मिठा ताज़ा ॾाढू ते बीठान वरी वे खाई करे पंहिंजी भुख के खत्म करे तां त या इबादत कंदो रहियो उन इबादत गुज़ार हिक अल्लाह के दुआ करी या अल्लाह मुझी इहा दुआ है तो मुझो सिर सजदे में हुजे जो मलकुल मौत अची करे मुझो दम परवाज़ करे बी का भी तमन्ना न हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम मुस्तफा करीम के अर्ज़ कयो त सोना अल्लाह ने इबादत गुज़ार बाने जे दुआ के कबूल कयो मां जेडी मल वञा पियो त वरी उन जो सिर सजदे में हो ता त उते उन जो दम निकरी वयो वो आखिरकार वो क़यामत जे ॾियारे हाणे वरी मंजर मटजे थो हाणे इहा ही दुनवी ॻाल्हि तव्हां समझो त बनी इसराइल जे क़ौम जो आबिद ज़ाहिद मोमिन बानो 500 साल जबल जे चोटीअ ते इबादत कई उनखे पानी समुद्र जो घेरो करे वियो वरी अल्लाह नहर पाणी जी ऐं
ॾाढ़ूअ जो वण मोकिलियो हुन जी तमन्ना हुई त मुंहिंजो सिर सजदे में हुजे अल्लाह उहो बि क़बूल कयो हाणे हू वफ़ात बि इन सजदे में कयईं हाणे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त सुणा हाणे क़यामत जो मंज़र जॾहिं थींदो अल्लाह ताला इन आबिद खे घुराए करे मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको मूं अल्लाह जे रहमत जे सदके इन बाने खे वठी वञी जन्नत जे महलातुनि में छॾे छाजे सदके रहमत जे सदके एतिरे में इहो बानो 500 साल इबादत करण वारो पंहिंजे रब खे अर्ज़ कंदो या अल्लाह छा मां 500 साल तो अल्लाह जी इबादत कई अञा इहा जन्नत जो लाइक़ मूंखे न कई जो मां अल्लाह तुंहिंजे रहमत जे सदके जन्नत में वञा समझो हां सुभान अल्लाह या और विचार करे को समझी वठंदो ॻाल्हि नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन ॾाढी मज़ेदार ऐं मक़सद वारी ॻाल्हि आहे एहसास वारी ॻाल्हि आहे त हाणे अल्लाह हुनखे जन्नत में त मोकिले थो पर अल्लाह ताला छा फरमाए त मलाइको मूं अल्लाह जे रहमत जे सदके हिन में खे जन्नत में वठी वञो उहो बानो अर्ज़ थो करे त या अल्लाह 500 साल जबल जे चोटीअ ते तो रब जी इबादत कयमि न को चोरी न को ज़िना न को बुराई न को गिला न को ठगी न को रिश्वत न को व्याज अञा मुंहिंजी इबादत मूंखे जन्नत जो लाइक़ बि न बणायो एतिरे में अल्लाह ताला फरमाईंदो त नबाने जी हसरत पूरी कयो 500 साल जी हिन जी इबादत ताराज़ीअ जे हिक पलड़े में ॿी नेमत न अल्लाह ताला इहा अख वारी नेमत जेका आहे इहा अख हुन जी उन ताराज़ी जे ॿिए पलड़े में पवंदी त 500 साल जी इबादत नफ़ल क़याम रुकू सजदा इहे सभई वज़न में घटि थी वेंदा इहा अख वारी नेमत वधी वेंदी समझो दान असां तव्हांखे साॻियूं अखियूं अथव अल्लाह ताला फरमाईंदो बाना हाणे ॾे मुंहिंजे नेमतुनि सां मुंहुं जे पंहिंजे इबादत जे ज़ोर ते त जन्नत में वञ जन्नत में हाणे तुंहिंजी 500 साल जी इबादत त मूं अल्लाह जे अता कयल नेमत अख जे बराबर कोन थी थिए बाक़ी तूं कीअं थो चवीं त मूंखे अल्लाह ताला मुंहिंजे 500 साल इबादत जो मूंखे एतिरो बि बदिलो न मिलियो आहे एतिरो ई बाने जे लाइ अर्ज़ थींदो बानो उते परेशान थी परेशान थी करे पंहिंजे रब खे अर्ज़ कंदो त या अल्लाह बराबर मां समझी वयसि 500 साल मां इबादत कई आहे तो अल्लाह जी अता कल हिक अख जे बराबर न आहे बराबर तुंहिंजे रहमत खां चारो न आहे मुंहिंजी ग़लती आहे माफ़ी ॾे हाणे अल्लाह वरी राज़ी थी वरी हुनखे रहमत जे ज़रिए वरी साॻो जन्नत में मोकिलींदो इबादत जे ज़ोर वारी न तो अल्लाह फरमाईंदो बाना हाणे हिते बि ॿुध इहा तुंहिंजे इबादत में बि मूं अल्लाह जी मदद न थियई या तूं इबादत न करे सघी सुभान अल्लाह इते तूं जबल जे चोटीअ ते 500 साल जो ते रहे मां तौफीक करण ॾिनी तोखे समुंड जो घेरो अचे पाणी जो तो ते पाणीअ जी नार करण ॾिनी तोखे ते ॾाढ़ूअ जो वण हाज़िर करे करण ॾिनो मां वरी सही सिर सजदे में रखी इन हाल में तुंहिंजो दम परवाज़ कयो या नेमत कंहिं कई ओ बानो रोई करे चंदो बराबर मुंहिंजा अल्लाह ही त 500 साल आहे पर 5000 साल जे करे मुंहिंजी इबादत हुजे मां इबादत जे ज़ोर ते जन्नत में न वेंदुसि बराबर तो अल्लाह जी रहमत आहे जेका असांखे जन्नत जा मज़ा वठराई हेॾो हाणे सुभान अल्लाह चवणो आहे सफ़ा जुड़ ते सुभान अल्लाह सुभान समझो कोन या जन्नत में वञणो कोन्हे हाल हिकिड़ी हाणे ज़रा तव्हां गौर कयो कलमे पढ़ण वारा जो ये अख अल्लाह जी केॾी नेमत आहे हथ केॾी नेमत आहे पेर केॾी नेमत ज़ुबान केॾी नेमत आहे तंहिंजे करे अल्लाह तौफीक ॾे अल्लाह जो शुक्रानो कंदा रहो ऐं अल्लाह तौफीक ॾे घटि
घटि में घटि 5 वक़्त नमाज पाबंदी सां पढ़ंदा एतिरा नवां दोस्त आया हुन सभिनी खे भलीकार चऊं था असांजो ऑफिस साहब यूरोपन के मेडियम में छोकरी पर सनेवन के अंदर कोन आया हाणे थी सके तो असां में चऊं मता न अचनि तंहिं करे सबको पंहिंजी जाते अलाह खुश करनि शुक्र आजो सभई पोता अलाह सिकाए खुश कंदो अवां जे साम्हूं अल्लाह करीम जे कुरान पाक जे 25वें सिपारे ज़ुखरुफ सूरत मां एक आयत तिलावत कईतम जंहिंमें पहिरें हिस्से में दुनिया जे दुनवी दोस्तन जो बयान आहे वरी ॿिए हिस्से में वरी अल्लाह जे रज़ा वास्ते जंहिंसां दोस्ती आहे उन्हनि जो बयान आहे ये असाई तवाजी मोहब्बत पंहिंजे मुर्शिदन सां हाफिज़न सां आलिमन सां दुनिया जे मक़सद वारी न आहे अल्लाह जे रज़ा वारी आहे दोस्तों काजी मुझे कामिल पीर सैयद सोने कंबर वाले साईं सां मोहब्बत आहे काजी दिल पर साईं सां मोहब्बत आहे काजी सजण साईं सां मोहब्बत आहे काजी साईं मशहूरदार सां मोहब्बत आहे काजी सभिनी असां तव्हांजी पीरन जे पीर दिल पर दस्तगीर सां मोहब्बत आहे या दुनवी मोहब्बत काने या अल्लाह जे रज़ा वारी मोहब्बत आहे बी वरी दुनवी ते रिश्ता आहिनि को पंहिंजो रत जो रिश्तो कोई वापार वड़े जने असां रहे तो लाहौर में वरी तो टेलीफोन ते राबता थिया दोस्त बणजी विया को वरी केड़े नमूने सामने पर हिते अल्लाह ताला बुधाए तो त अल अखिल्ला यौम ज़िम्बादो ले बाद ना तो क़यामत जे ॾियारो एड़ो दर्दनाक ॾींहुं हूंदो ॾियारो जे ॾियारे कहरा ऐं घाटा दोस्त बि दुश्मन बणजी सुभान अल्लाह अल्लाह खिला जमा आहे खलील जो खलील छाके चइबो आहे अरबी तव्हां लुगत ॾिसो खलील चइबो आहे जंहिंजी मोहब्बत दिल में अंदर में अहिड़ी पेवस्त थी वञे अहिड़ी घेरो करे वञे जो दिल में ॿिए जी गुजाइश जी ज़रूरत ई न हुजे दुनिया सां तालुकात कटिजी वञे इनखे चइबो आहे अहिड़े दोस्त खे सॾिबो आहे खलील यानी जंहिंजी मोहब्बत अंदर में घेरो करे अल्लाह ताला कुरान पाक में फरमाता वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला अल्लाह ताला इन कायनात में हजरत इब्राहीम सोने के पंहिंजो खलील बनायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला बनायो अल्लाह ताला दुनिया जे तख्ते ते हजरत इब्राहीम के खलील कोई खलील में जेतो त इब्राहीम अलैहिस्सलाम दुनिया दौलत हर शै का ताल्लुक कटे इन पंहिंजे अंदर में पंहिंजे अल्लाह जो इश्क उहा मारिफत उहा मोहब्बत पेवस्ता कई जो पूरी दुनिया का ताल्लुकात कटियल हुया जेका बि हाजत जॾहिं इब्राहीम सोने के आड़ा में पिया विझनि त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम आयो सोना इब्राहीम मां जिब्राइल वरी ताकत वारो आयो आएगा तुझी हाजत तमा तोखे मदद कया हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम चयो तई मुझे ला इम्तिहान मुझो अल्लाह वेठो आहे वो सजो मंजर ॾिसे तो मूंखे तुझे मदद जी जरूरत कान्हे यानी इब्राहीम अलैहिस्सलाम जे दिल में एडी अल्लाह जी मोहब्बत इश्क हुयो जो तव्हां खे ख़बर आहे असांजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त जॾहिं पंहिंजे बच्चे इस्माइल अलैहिस्सलाम खे अल्लाह जे रज़ा जे लाइ कुर्बान पियो करे हज़रत इब्राहीम पियो चए जेकॾहिं अल्लाह जी रज़ा मिले बच्चे जे सुबह करण में त इहो सौदो मुंहिंजे लाइ ॾाढो सस्तो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेरी गुड त अहिड़े नमूने सां अल्लाह फरमाए थो त आम दोस्त न पर जेके पंहिंजा सिर कुर्बान करण वारा दुनिया दौलत ॾियण वारा जेके सफ़र में हज़र में दुनिया में हिक ॿिए जे मथां कख बि न सहने पर उहो एॾो मंज़र दर्दनाक हूंदो जो अहिड़ा गहरा दोस्त जेके आहिनि मुनाफ़िकी वारा त हिते ई भॼी वेंदा पर अहिड़ा गहरा दोस्त जेके आहिनि क़यामत जे ॾियारे रुगो भॼी बि न वेंदा अधुबुन इहे क़यामत जे ॾियारे दुश्मन बणिजी पवंदा दोस्त जरा गौर करे न मंज़र खे बि वठो अॼु असां दोस्तनि जे करे नमाज़ कज़ा करे
दोस्तन जे कर अचन त कुरान पाक जा दौर हलिया वञा दोस्त अचन त दुरूद पाक मामूल हलिया वञा दोस्त अचन त पंहिंजा जेके हर रोज़ वारा मुक़रर विर्द वज़ीफ़ा कुर्बान करे छॾियो पर ज़रा गौर कर 25 सिपारो पढ़ अल अखिल्ला यौम ज़िबादुम लिबादिन अदुब गहरा दोस्त उन ॾियारे दुश्मन थींदा जॾहिं हिकिड़े खे पकड़ थींदी त चवंदो त या अल्लाह इन को में मां अकेलो कोन हुअसि मूंसां ॿिया बि गॾु हुया इने खान में ॿिया बि हुया एॾो दर्दनाक मंज़र इहो मंज़र पेश करे वरी जो पोयो इल्लल मुत्तकीन ते ईंदासीं त इंशाअल्लाह दिलि जी रग रग ठरी पवंदा सुभान अल्लाह पोइ असांखे सम्झ में ईंदी त यार जेके असांजा अल्लाह जे वलीअ ते पंधड़ा आहिनि उन्हनि जा ज़िक्र आहिनि उन्हनि जी तारीफ़ आहे इहा असांखे केॾी कम वारी आहे असां नथा चऊं अल्लाह क़ुरान में अॻ में ई लिखी छॾियो आहे दुनिया के दोस्तन के लाए भी ऐं जेके अल्लाह जे रज़ा वाला दोस्त बस ॻाल्हियूं इहे बि ॿी जगह ते अल्लाह ताला फरमाए त यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि इहो ॾियारो एॾो मंज़र हूंदो जेके वेझा रत जा रिश्ता अब सवतवल्ला सूरत में तो फरमाए त क़यामत जो अहिड़ो मंज़र आहे उन ॾियारे मर्द उन ॾियारे इंसान पंहिंजे भाउ खां बेज़ार हूंदो अम्मा खां बेज़ार हूंदो पीउ खां ज़ाल खां पंहिंजे औलाद खां बेज़ार हूंदो छाजे करे उन ॾियारे रुॻो एॾो दर्दनाक ॾींदो रुॻो पंहिंजो फिकिरो लिकुल इम्रिइन मिनहुम शानुन युगनी यौम इज़िन शानुन युगनी अल्लाह ताला फरमाए तो उन ॾियारे हर मर्द पंहिंजे मशगूली में हूंदो यानी पंहिंजे फिक्र में हूंदो क़ुरान करीम जा तफ़सीर लिखनि था इहो क़यामत जो पहिरियों मंज़र जैसी कहिना मुस्तफा करीम जी शफाअत जो दर न खुलियो इहो मंज़र आहे जो छा जीजल अमड़े पंहिंजे औलाद खां बेज़ार पीउ पंहिंजे पुटनि खां बेज़ार भाउ खां बेज़ार अल्लाह जो क़ुरान आहे सभु कोन्हनि खां बेज़ार हूंदो रुॻो पंहिंजे फिक्र में हूंदो मुसलमान ज़रा गौर कर अहिड़े दर्दनाक ॾींहं में या अल्लाह भला अहिड़ा बि तुंहिंजा बाना हूंदा जेके क़यामत जे ॾियारे पंहिंजी दोस्ती उते बि निभाए ॾेखारे उते बि कम अचनि हाणे तव्हां इहो सम्झी वियो घणो तव्हांजो टेम नथा वठो तव्हां ॾिठो न त दुनिया जा दोस्त जंहिंजे लाइ असां हेतिरियूं कुर्बानियूं ॾियूं था हर शइ दीन खे क़ुरान खे छॾियूं था पर अल्लाह फरमाए थो इहे तव्हांजा दोस्त क़यामत में न हूंदा हिननि जी दोस्ती दुश्मनी में बदिलजी वेंदी इल्लल मुत्तकीन मगर जेके मुत्तकी परहेज़गार आहिनि अल्लाह फरमाए थो इहे अहिड़ा त शान वारा आहिनि दुनिया में बि वफ़ादार पर क़यामत में बि वफ़ादार इल्लल मुत्तकीन सब दोस्त न सब ढाबा दुश्मन न हूंदा सब रिश्ता दुश्मन न हूंदा उहे जेके दुनियावी तालुक आहिनि उहे दुश्मन हूंदा पर जेके अल्लाह जे हबीब जे रज़ा वारा हूंदा आहिनि जंहिंजी मेल जोल हुजे त अल्लाह जे रज़ा जे लाइ जेकॾहिं जुदा थियनि त अल्लाह जे रज़ा जे लाइ इल्लल मुत्तकीन मगर उहे परहेज़गार मुत्तकी बाना उहे परे खां बेटा सरड़ा कंदा त असांजे निस्बत वारा काथे आयो अॼु दुनिया जे निस्बतुनि वारा बेज़ार थी विया हाणे अचो त असां तव्हांजी कीअं था मदद कयूं त सॼी दुनिया ॾिसे त ख़बर पइजी वञे अॻिते अल्लाह ताला फरमायो या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून अल्लाह उन ॾियारे फरमाईंदो या इबाद ला खौफुन ओए मुंहिंजा बाना को खौफ न कर कहिड़ो प्यारो मंज़र आहे दोस्तो ज़रा गौर कयो न कलमे पढ़ण वारा हिकिड़ा जो मंज़र इहो ॾिठो जो भाउ खां बेज़ार हुजे पुट पीउ खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार वरी अहिड़े ॾियारे अल्लाह जो कहर कर जलाल में हुजे वरी हिकिड़नि जे लाइ इहो करम हूंदो जो अल्लाह फरमाईंदो या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम ओ मुंहिंजा बानो अव्हां जे मथां को खौफ कोन्हे वला अंतुम तहज़नून न को तव्हां ग़मगीन ई थींदव
हेरान को आम कोने ये अल्लाह जी जात जो ऐलान वो अल्लाह करम तो करे पो जरा गौर कर त या दोस्ती असाई तवांदी अल्लाह जे प्यारन सा ते मकड़ी करे नौजवान वजन था हाने पीरन जो पीर दिलबर दस्तगीर उन जो क़याम आहे बगदाद में ऐं हिते वेठा था सा साईं जी तारीफ कयो यो केड़ी आयो रूहानी रिश्तो वा अल्लाह जे मोहब्बत जे करम बताए एड़न बान जे ला क़यामत जे ॾियारे इहा ऐलान थींदा त या इबाद ला खौफुन अलैकुम अल-यौम अज बिया खौफ में बरतलन व मुजाबाना एक बे सामो अल्लाह जे रज़ा जे मोहब्बत वारा तवा जे मथा को खौफ कोने वरतो सुभान अल्लाह ना तवा गमगीन थियो छाजे कर अल्लाह सा मुसलमान से तौफीक दे जो कुरान पाक पढ़ूं न जो तर्जुमो पढ़ूं ॾिसो तव्हां ॿुधो था त एहसास थिए थो न इहो हिकिड़ो क़ुरान पाक थोरी आहे जेको असांजे कुरटारे मदरसे में पियो आहे सभिनी जे घरनि में पिया अथव आहिनि तव्हांजे घरनि में तर्जुमनि वारा क़ुरान पाक वठो नौजवान हो तव्हां हिकिड़ो टाइम वेही करे अल्लाह जो क़ुरान पढ़ो मुसलमान आया भी ते भरोसो कोन हाणे हाफ़िज़ साहब ॿुधाए उस्ताद रजब दे परे जग मशहूर आ तबियत सही न अस जुमे जी नमाज पढ़ी थी पो तकलीफ आ लाड़काणे पोतो आहे मेरे टेलीफोन हाफ़िज़ साहब जमाती हुनो हिते हूंदो वीचारो जलसन में बदल हूंदो एमल जेको आहे टेलीफोन आहे त साईं वीचारो वफ़ात करे ॾिसो न कि पंहिंजे ज़िंदगीअ में हज़ारे माण्हू जी क़ब्रस्तान ते पहुचासी पर फिक्र ई कोन्हे त असां बि मरंदासीं पर जेकर इहो फिक्र हुजे त को नमाज़ कज़ा कयूं छा इहो फिक्र हुजे त राशि रुश्वत खाए छा इहो फिक्र हुजे त व्याज जा कम हलाए छा इहो फिक्र हुजे त सॼो ॼाणो नौजवान जुआ ते वेठा हुजनि छा इहो फिक्र हुजे त सॼो ॼाणो पराए दरनि में नज़रूं हुजनि छा सॼो ॼाणो मोबाइलूं भरियूं वेठनि छा न जन औरतुनि सां असली ॻाल्हि इहा आहे त असांजे दिलि मां जो फिक्र ई निकिरी वियो आहे त को असांखे बि मरी हिकु ॼाणे क़बर में पहुचणो आहे तंहिंजे करे इहे गुनाह अचनि था त दोस्तो ज़रा ही मंज़र तव्हां ॾिसो अल्लाह ताला ने फरमाए तो अल्लज़ीना आमनू बिआयातना व कानू मुस्लिमीन ये इनाम के मिलंदा अल्लाह फरमाए तो जन मुझे आयतुन के सच्चो फरमाए सुभान अल्लाह जन मुझे आयतुन ते अमल कयो व कानू मुस्लिमीन आयुन का बाद सच्चा मुसलमान थी रहा फरमा बरदार थी रहा इताअत गुजार रहा भली दुनिया रुसे दरुसे पर मालिक जी जात न रुसे दुनिया रुसे दरुसे जे मुस्तफा ते कलमो पढ़ियो त वो न एड़न बारन जे ला अल्लाह ताला ये इनाम मुकर्रर किया है जो क़यामत जे ॾियारे अल्लाह ऐलान करे उन खे फरमाए दो बाना अवां जे मथा को खौफ कोने न तव्हां गमगीन थियो मुसलमानो ॿी जगह ते अल्लाह ताला फरमाए दो व उज़लिफतिल जन्नत लिल मुत्तकीन गैर बईद अल्लाह फरमाए तो मां मुत्तकी बाना जे ला जन्नत के वेझो करे छॾियो परे ना है गैर बईद परे ना है अल्लाह अग में तो ॿुधाए तो नेकोकारो परहेज़गारो गुनाहन के पाण के बचाइण वारा मां अल्लाह तव्हां परहेज़गार जे ला व उज़लिफतिल जन्नत लिल मुत्तकीन गैर बईद मां इन जन्नत के जंहिंजे ला दुआऊं था घुरो मां त तव्हां जे ला वेझो करे छॾी आहे सुभान अल्लाह कुरान पाक जा काफी तफसीर लिखन था त यो जेको गैर बईद ऐं जन्नत वेझो कई आहे के तो मोमिन बाना जॾहिं मरी कब्र में पहुचन था अल्लाह ताला उन मोमिन बाने कयो इनाम थो ॾे जो 70 गज उहा कब्र मोमिन जी के खुद अल्लाह ताला जन्नत बणाए छॾींदो आहे मुसलमान केॾियूं अल्लाह ताला जा इनाम केॾियूं मेहरबानियूं आहिनि दुनिया जा माण्हू थोड़ा दिलासा ॾियनि माण्हू पार्टियूं फिराए बीही रहे पंहिंजा ज़मीर विकिणे बीही रहे पर ज़रा गौर कर त वो अल्लाह तो असां मोमिननि ईमान वारनि परहेज़गारनि जे लाइ कहिड़ियूं सचूं ॻाल्हियूं बयान फरमाए जंहिंजे लाइ ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमाए वा ला तब्दील लिकलमातिल्लाह ओ दुनिया वारो तव्हांजे वाइदनि में भञकड़ी
वरी अगते ये सूरत आए तूर सूरत इनमें आए वयतूफ अलैहिम ग़िलमानुन लहुम कअन्नहुम लुअलुअम मकनून इनमें जाते जो तर्जुमो आए त क़यामत के दिहाड़े जेके मुत्तकी परहेज़गार मोमिन बाना जेके जन्नत में वेंदा अल्लाह उनन के जेके ग़िलमान जेके खादिमान के दींदो अल्लाह फरमाए तो उहे बि एडा हसीन ऐं जमील हुंदा जीअं मोती ढकियल हुंदा चढ़ी वने पर जो सोन हुजे मोती हुजने लाल हुजने ये बंद थियल जनी मतलब खोल दखनो पानी कढी वजन अल्लाह फरमाए तो मोमिन जेके तू दुनिया में पोरिया तो करी मो अल्लाह के राजी तो करी मां अल्लाह तो जला एड़ा इनाम तैयार करदम जो एड़ा तो जला गुलाम ऐ खादिम तुझे खिदमत जला ये हदीस में देखे तो जे तमे जन्नती के कम जला सद कंदो त हजार हजार बाना एड़ा सोना जे दर ते पहुंची वेंदा इते घर जा बाकी न बान के हजार सद दे वो वजा मस्जिद जो बस नोट वो वजा कुरान न पढ़न वो नौजवान अया धीरे दे लाड़ो न कन सुभान अल्लाह कुर्बान मदीने वाले साईं सुभान अल्लाह अगले हदीस पाक दोणे हजरत कत्ताद रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजी अख मुबारक निकरी पई मुझे मुस्तफा करीम जो दोदो जो सही कयो वो तो चेत या हदीस पाक मुताए पूतिया त जदे ये आयत नाज़िल थी सहाबा कराम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे गुलाम खातिम एदा ढकल मोतन वांगुर सोना हुंदा त मखदूमन जो छाल हुंदो सुभान अल्लाह हाणे समझो न त जदे ये मोती जो एड़ा सोना हुंदा ये हुंदन खातिम इनन जे हुस्न जो इयो आलम त भला उन जा मखदूम केतरा हुंदा इमाम लंबिया फरमायो हजरत कत्तादा साईं दो जे मुके ये हदीस बोदी त इमाम लंबिया फरमायो मुके उन खालिक मालिक जे साथ जो कसम जे कब्जे कुदरत में मुनी जाना तो ये मखदूम वरी एतरा भला हुंदा जी सितारन में 14 जो चंद्र भलो हुंदो भली सितारा केड़ा वसी नजर पर चंद्र जी तो भेट काने कुर्बान मुस्तफा करीम जे इल्म ता एक में ही समझ जो जवाब अचे असा तवा तो सोच में पैजी आदी त वाकई ये खादिम जो जा सोना त मखदूम केर हुंदा जन जा ये खादिम उन का पो ऐ मुसलमान ये भी हदीस है हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा का त जे करे असा तवा कोशिश करे वरी भला पाण आलिम न थियासी पाण हाफिज न थियासी पाण ज़ाहिद हाफिज न थियासी भला पंज वक्त नमाज सादे दौर सा हली वरी पंजे बचड़न के एतरा केतरा कुरान जा हाफिज बैठा चाइनन जो अबो हाफिज नाहे एड़े तरीके से हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा का रिवायत आ त क़यामत जे दिहाड़े जदे मोमिन परहेज़गार के अल्लाह ताला जन्नत में दाखिल कंदो ते पूछी करे इज़ा दखल الرجل الجنة سأل عن أبويه وزوجته وولده वो जदे मोमिन जन्नत में पहुंची मलाइकन के कदों जो अबो मां का थे सुभान अल्लाह जन जो ख्याल आ जो वगंदा सुभान अल्लाह वगंदा वरी ना है तो गाल समझ में उन जलारी कला को बियो वाइस करणो सुभान अल्लाह इजाजत दई वरी उन जला वाइस सुभान अल्लाह हाने तवा समझो न सही अनु वालो तवा समझो यार मोमिन बाना जदे जन्नत में पहुंचा सही शब्द के मतलब समझियो हां समझो सुभान अल्लाह सही त जदे मोमिन बाने के सुना है तो जो बेत जा शायर दी शायरी काने मुझे मुस्तफा जी पाक जुबान जो फरमान बड़ो करम कयो आन सही बिना तहकीक जे इंशाल्लाह गाली न करी तो हजरत सैयदना इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला दो चाहे त जैमत में इमाम लंबिया फरमाया त मोमिन जन्नत में पहुंचंदो उते पहुंचण शर्त है मलाइकन का पूछंदो मुझो अबो मां का थे मुझी घरवाली का थे मुझो औलाद का थे मुझो न्याणियो मुझा पुत्र है मुझे अकेलो जन्नत में बैठी है तो सुभान अल्लाह मोमिन तो माल की वारो है सुभान अल्लाह तो माल की वारो है तो शर्त तो पड़ो थी
कबीला नहीं दोस्तन जी उते तो चवे ते या अल्लाह है के मुंह अमल के आने व अमलक फयक़ूल रब्बी कद अमलतु ली वलहुम फयुमिर एतरे में जे तमे वो अर्ज तो करे ते या अल्लाह ई जे के मुंह अमल को पंजेला ने मां पंजेला कया उन जेला कया में बेन जेला अल्लाह जी रहमत जोश में दी जी मलाइकन के हुकुम तो करे अल्लाह ताला तो फरमाए तो मलाइको इन मोमिन के गमगीन ना है करणो जो मां अल्लाह फरमायो वा वला अंतुम तहज़नून मोमिन तो के गम न दीदुस जो तू जन्नत में तो जो अबो मां न होजे औलाद न होजे घरवाली न होजे आने हिन जे अमलन जे करे न जे अबे मां के बेटे हाजिर कयो हिन जे घरवाली के हाजिर कयो हिन जे पुत्रन के हाजिर कयो अदा ढेर ढेर लगो सुभान अल्लाह करम लगो पियो दोस्तो रुगो ते लिख वधाण जी देर आहे अल्हम्दुलिल्लाह ई पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जेको हसनी हुसैनी जवाना यारी पीढ़ी में अबे जे तरफ का हसनी सैयदा यारी पीढ़ी में जीजल अमड़ जे तरफ का हुसैनी सैयदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जय सोने सैयद जो लखे करामत ता कसीदो गौसिया पढ़ी दिसो गौसा मोहम्मद दी सदारी साहब सिंधी में तर्जुमो कयो खुदा जाने सोनो सैयद बगदाद वारो जवान ही जो जलाल में जे पान फरमाए तो मुझे मता अल्लाह जो इतरो अनवार ही राजा जे करे मां वो जाहिर करे के जबल ते सटा तो वो जबल रेजा रेजा थी सुभान अल्लाह आओ जे करे मां बाहे जे दुनिया ते क़यामत ते बाहे को कोन दुखद सुभान अल्लाह जे करे मां ते समुद्र ते चढ़ा ते समुद्र में सुकी हुई दव सुभान अल्लाह बोलने ने कब्रिस्तान ते चढ़ा ते को मोल कोन रहंदो सब ये जिंदा थी पादा पर मां अब्दुल कादरी सीने में लिखाई बैठो जय जोलियाना ला तखफ मुरीदी अल्लाह रब्बी वो मुझा मुरीद मुझे निस्बत में चढ़ वाला तो न जण को नाई तो खौफ न कर मुझो अल्लाह रब बैठो वा सुभान अल्लाह एड़े जवान जी दामन वट द बेड़ा पार न असा को न जण गाऊं जा न जण गाई दे जे साहबन जा गुस्ताख अल पेतन जा गुस्ताख क़यामत जे डाड़े डंडे जो रड़को पियो पवंदे ने हिन जा सब मार्गी वारा वेठा हाणे एक ॻाल्हि तो याद कयो जेके खौफ जूं ॻाल्हियूं कयूं साईं मोल साहब इने ही तफसीर में लिखियो आहे असल बयान तफसीर इन में लिखियो थई इहो एडो माना जजाड़े जे वत नबी बिन नफसी नफसी कंदा या क़यामत जी शुराता पर जडे सभई गजी मुझे मुस्तफा करीम जे तरते शफाअत जो अर्ज कंदा ऐं मदीने वारो घोट गुनाहगार जी आवाज ॿुधी चवंदो अनल्लाह ऐ गुनाहगारो भली आयो मां ते तव्हां जे शफाअत जे लाइ जो सिर सजदे में रखे शफाअत जा दर खोलींदा तो एतरी आसानी थींदी नंढड़ा सगीर बचड़ा जंजा नंढड़ा में वफात करे उन्हनि खे भी मौको मिलंदो उहे भी ॻोल्हींदा त मुंहिंजो अबो काथे आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया में मुखो परे जा उन जे हथनि में आबे कोसर जा प्याला हूंदा ने करम ही करम खुदा जो कसम ये किताब पढ़ते ही यहाँ ठरी था पढ़ पिया तैतरे में वो नंढड़ा सगीर बच्चा जने अल्लाह मुस्तफा करीम जे शफाअत सा अल्लाह करीम जो जलाल और रहमत में तब्दील थींदो तो वे नंढड़ा में निकरी पवंदा मैदान सुभान अल्लाह ये तो नबी में नफसी नफसी पिया करे हाणे वे सगीर निकरी पवंदा काथे आ मुंहिंजो अबो काथे आ मुंहिंजी अम्मा उहे अल्लाह जे हुजूर में दाऊ कंदा तंहिंजे करे दोस्तो इन सभिनी ॻाल्हियुनि जो मक़सद इहो आहे त अल्लाह जा फर्मा बरदार सब जो मक़सद इहो आहे त पंहिंजे मुस्तफा करीम जे क़दरदान पढ़जे यार इहो मुंहिंजो महबूब जेकॾहिं रहमत जा दर न खोले कंहिंजे लाइ न खोलंदा तंहिंजे करे दोस्तो पीरान पीर जो सचो मुरीद हो आहे जो पंजनि वतन मां हिक नमाज़ बि क़ज़ा न कंदा एॾो पीरान पीर जो सख़्त फ़ैसिलो आहे पाण फरमाईंदा बेनमाज़ी मरे त मुसली न ॾियोसि पढ़ी ॾिसो बुनियतु तालिबीन बेनमाज़ी मरे त उनखे जनाज़ो में न पढ़ायोसि बेनमाज़ी मरे त मुसलमाननि जे कब्रिस्तान में बि न रखोसि तंहिंजे करे यारियूं ॿारियूं गड़बड़ा भली ॻाल्हि आहे इहो सवाब बि पहुचंदो पर असली मुरीद पीर
पीराना पीर जो हुआ जेको मुस्तफा जी शरीयत ते हली सुभान अल्लाह बाकी पीराने पीर जी दामन का मामूली काने आखिरी करामत पीराने पीर दरबार दस्तगीर जे हुजूर में खादम आए अजी करे अर्ज कयो त क़िबला ए बगदाद जे शहर में को ईसाई जे एड़ो जार छायो अल्लाह केतरा सा जा मुसलमानी छड़े करे ईसाई थींदा जे उन जो चवण छाए जे तो तवां जे कुरान में लिखियल असा जे ईसा अलैहि सलाम मुर्दन जे मथा भी चंदो कुम बेज़निल्लाह अल्लाह जे हुकम सा उठो त उठी पवंदा ऐं तवां जे नबी जे बारे में ये वाज़े कुरान में कोने ॿियूं काफ़ी ॻाल्हियूं करे मुसलमानन के बरगलाए रहियो आहे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हसनी हुसैनी जवान के जलाल आयो पाण फरमाए काथे आहे मो अब्दुल कादिर जीलानी दरबार में वठी है सुभान अल्लाह मां को ने सामो मुबाइलो कया मुकाबलो कया मुनाज़रो कया जेडी मन आयो ये तो जो चवण छाए ईसाई को पूछो ये मुजो ही चवण एते सही थोड़ी कल्पना है ईसाई जे तरफ खां बे मुसलमानन जे तरफ खां बे एतरे में पीराने पीर फरमायो है ईसाई तू तसा जे पंजे नबी जी गाल तो करी एडो असा जे नबी जी मां त मुस्तफा जे यार ही पीढ़ी में मुस्तफा जो बच्चो आका जे दरजो गुलाम आया जे करे मां यो कम करे दिखाया सुभान हुजे ताकत है ना बेदमन के ताकत न हुंदी आ अदब वाले के ताकत हुंदी आ लखन जे मजमू में भी करे असा जो सोनो सुन्नत दमा जमात जो सरताज सोनो कंबर वारो घोड़ो फरमाए बेअदब तू पंजे वडे मुला के वटिया हितो वाले सुन्नत जे आशिक जी वो नालेन के बाय में जेकरे नालेन के बाय लगे त मां अकेलो ने जमात समेत तुझे कढ लगा सुभान अल्लाह कुरान पाक जो तफसीर तकरीबन 20 सालन का मथे अरसो थी आज को खान जे गोठ में मुर्शिदन करीमन जो जलसो थियो इते अल्हम्दुलिल्लाह आने त वडा मिलाद जा जुलूस निकरंदा हाफिज जाज़ार जे गोठ में बेहंद पर इते अक्सरियत जे का सुन बेअदब जमात जी अपने वडो शहर उए पंजे पर में चवण लगा त यार यो कंबर वारो सैयद बेहंद चेरे जो दीवा त मुला ए चे बजू चरियो बरन इते तू घर या सा दा घरो जेको हक थे हुंदो बची विंदो ना अगते सड़ी विंदो हाने खबर पांदी जो खान जे गोठ में असा वडा मौलाना गरबा जाऊं रो साईं चवे त खबर पवे ये अठ ल्याड़ा में अचना व्यापार वड़ा गोठवारा गडू साद मोहम्मद मलू के खबर आ हाने सही सब के चवंदा वतन हाने को मौलवी आलम जो मसलो कोन जो असा साईं के अर्ज पे त बुलाई ते जरूर चैलेंज जो जाइए कजो इते त वनो जाम आई साहब के खबर आ त कौम जा सरदार ईदान त बाबा हम बजी बिठाऊंदा कदम में बैठा है अदब जो मकाम जो न दा सुने दिल पर साईं छा अदब करे देखारे सुभान अल्लाह अंदर वाली अखियों ने जो आन त जानन कान का आल में त जो मकाम छा है सुभान अल्लाह मकाम दर्जो छा है सुभान अल्लाह ये पैसा वाला अंदर फरमान दा त कयो कान निगाहे कर सुभान अल्लाह यो अल्लाह जी मेहरबानी टाइम पूरो थियो मुर्शिदन करीम जो प्रोग्राम फिर असा शुरू थियो साईं जन आया असा जे मुर्शिदन करीम जा वडा शहजादा आशिक रसूल साईं गुल मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैहि कुर्ब जा कदम भरे आए साईं क़िबला से अताला शाबाश आया इन आज जे मतो कुर्ब था गोठ में एतरे में जब तमे साईं जो खिताब हले पियो तो वो कुरड़ी वक्यो करे पीछा होया बाय कदे टोलन जा टोला आया जेके बुतंदा हा ते कंबर वारो घोट केड़ो वा सुन्नत जमात जा कर मथे के आने जे जो नूरानी चेहरो वा चोरी जे चंद्र का वदी का चंद्रा नो दरबार साईं बरादर कपड़ा लिबास दे छापर मा साईं जे जुत्ती मुबारक में वो अब नूर वांगुर बरे भी हकीकत है ये इश्क ही मोहब्बत हाल एड़े नमूने साथियों ते गद थिया खुदा जे ज़ात जो कसम अन्या भी पुरानी पेशू भरल होंदियो बस थोरे ही वक्त में साईं जन त अगते हली चैलेंज दीना बस उते जे तमे साईं जन खुतबो मुबारक पढ़ी थोरो 10-15 मिनट अगते भी करे बाण पर वो पे तो बबुल्ला कुड़ियो खे करे तो
में कबूल पइजी वञे। सुभान अल्लाह। में दुआ है इंशाअल्लाह अल्लाह ताला इन महफिल पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। अल्लाह ताला पंज वक्त नमाज पढ़ण जी तौफीक दे, कर्ज मर्ज मुसीबतों माफ फरमाए इंशाअल्लाह ताला। सुभाणे रात न ॿिए ॾियारे आचर जो ॾींहुं सूमर जी रात इशा नमाज खां बाद हाई स्कूलन जे रोड सां असांजे फ़कीर गुल अहमद शेख हुसैनी महबूबन करीमन जे बचड़े सुने पीरन जे पीर जी यारी के थी असांजो वॾो नात खान मोहम्मद इस्माइल चांडियो साहिब हुसैनी भी ईंदो ये आजिज़ लोते ईंदो इंशाअल्लाह ताला जंहिं दोस्त खे अल्लाह सां हिम्मत ॾे त उते बि पहुचजो। हाणे उथी वियो सलातो सलाम पढ़ी करे दुआ कयो। मुस्तफा जाने रहमत ला सलाम शमए बज़ में हिदायत ला सलाम जिस सोहाने गड़े चमका पई का चांद सोहाने गड़े चमका पई का चांद उस दिल अफरोज़ साथ फैला सलाम मुस्तफा जाने रहमत फैला मेरे मुर्शिद को मौला सलामत रखे। मेरे मुर्शिद हुसैन पहला सलाम मुस्तफा जाने रहमत फैला। अल्लाहुम्मा आमीन या रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन तू ही असांजो ख़ालिक़ ऐं मालिक ऐं तू ही माबूद ऐं मक़सूद आहे। तू ही सत्तारुल उयूब ऐं ग़फ़ारुज़ ज़ुनूब आहे। या अल्लाह इन बाबरकत महफ़िल में पंहिंजे प्यारे महबूब रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े असांजूं दुआऊं पंहिंजे हुज़ूर में क़बूल फरमा। या अल्लाह जन तुंहिंजे ॿारनि महिनतूं करे सुहिणो प्रोग्राम बचायो आहे मुंहिंजा अल्लाह उन जे रिज़्क़ में रोज़ी में ईमान में बरकत अता फरमा। या अल्लाह पंहिंजे सुहिणे महबूब जे सदक़े जेका जमायत परियों खां पहुती आहे तंहिंजा ॿई जहान मोचारा फरमा। या अल्लाह जेके बीमार दर खे कामिल शफ़ा अता फरमा। इमदाद अली जे घर में तकलीफ़ आहे मुंहिंजा अल्लाह उनखे बि कामिल शफ़ा तंदुरुस्ती मुंहिंजा अल्लाह मसला हल फरमाइन। या अल्लाह सही पंहिंजे प्यारे महबूब जे सदक़े मुंहिंजा अल्लाह जुमले जमात जो ख़ैर फरमाए। असांजे हाफ़िज़ साहिब एजाज़ अली जो वालिद साहिब जी तबियत नासाज़ आहे। या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदक़े उनखे बि कामिल शफ़ा तंदुरुस्ती अता फरमा। जो सायो पंहिंजे बचड़नि ते तां देर क़ाइम ऐं दाइम हुजे। असांजे मरहूम उस्ताद अजब अली जी मग़फ़िरत फरमाए जा दर्जा बुलंद फरमाए जा मुंहिंजा अल्लाह असां सभिनी जी हिफ़ाज़त। या अल्लाह तमामु ज़िंदगी जी ग़लतियुनि जी माफ़ी था घुरूं असांखे माफ़ी अता फरमा। या अल्लाह असांजा गाड़ा न कर असांजा ज़ाहिरी बातिनी मसला हल फरमा। असांजा सीना सोड़ा असां तुंहिंजे करम जा मोहताज आहियूं। पंहिंजे प्यारे महबूब जे सदक़े बरकत वारी महफ़िल में असां सभिनी खे मुंहिंजा अल्लाह महरूम न कर सभिनी खे मक़बूल बना। या अल्लाह असांजे मुर्शिद करीम जो उनजे बचड़नि जो दरबार जो सुन्नत जमात जे आलमनि बुज़ुर्गनि जो ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़ी सय्यदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा